नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त है काजी अहमद मां खबर ॾींदा तो काजी अहमद में शिया अगवान पारां मच में हज़ारा बिरादरी के 11 पुरतन के अगवा करे बेदर्दी से कत्ल करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे तालका प्रेस क्लब अॻियां मेन रोड ते धरणो हणी कैंप ते वेठा ऐं सख्त नारेबाज़ी कई वई। एहतजाजी रैली में वॾे अंक में मोमिनन शेरन शिरकत कई। उन मौके ते शिया अगवान मौलाना अमीर हुसैन साजिदी, मौलाना अता हुसैन चांडियो, शफ़कत हुसैन ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर दौर हुकूमत में हज़ारा बिरादरी जे माण्हुनि खे निशानो बनाए शहीद कयो वञे तो, पर अफ़सोस कातिल गिरफ्तार नथा कया वञनि। हिननि चयो त मच में हज़ारा बिरादरी जे पुरतन खे अगवा करे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। 4 ॾींहनि खां वारिस पंहिंजे प्यारनि जा लाश रखी सरापा एहतजाज करे रहिया आहिनि, पर अफ़सोस वक़्त जा हुक्मरान लिखण में पूरा आहिनि। हिननि चयो त असां मर्कज़ जे सॾ ते अलामती बुख हड़ताल ते वेठा आहियूं। जेसीं ताईं हज़ारा बिरादरी जा मुतालबा मंज़ूर न कया वेंदा तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। हिननि ऐलान कयो त सुभाणे जुमे जे ॾींहुं शहर अंदर मुकम्मल शटर बंद हड़ताल कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।